ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 3/1/2026। अॼु का बाप दादा चवनि मीठी मीठी बात। कदम कदम ते श्रीमत ते हलंदा रहो। ये ब्रह्मा जी मत आया श्री बाबा जी, हिन में मुंहिंजो न। प्रश्न आहे, सुठी ब्रेन वारा ॿार कहिड़ी गुईअ ॻाल्हि सहज ई सम्झी सघंदा? उत्तर आहे, ब्रह्मा बाबा सम्झाइनि था या शिव बाबा। इहा ॻाल्हि सुठी ब्रेन वारा सहज ई सम्झी वठंदा। कई त हिन में ई मुंझी वञे। बाबा चवंदा आहिनि ॿार बाप दादा ॿई इकट्ठा आहिनि त मुंहिंजो न। श्रीमत सम्झी करे हलंदा रहो। ब्रह्मा जी मत जो रिस्पॉन्सिबल बि शिव बाबा आहिनि। ओम शांति। रूहानी बाप ॿारनि खे सम्झाइनि था। तव्हां सम्झंदा आहियो असां ब्राह्मण ई रूहानी बाप खे पहचानंदा आहियूं। दुनिया में कोई बि मनुष्य मात्र रूहानी बाप जेके गॉड फादर व परम पिता परमात्मा चईंदा आहिनि उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि। जॾहिं उहे रूहानी बाप अचनि तॾहिं रूहानी ॿार उन्हनि खे तॾहिं रूहानी ॿारनि खे बाबा ख़ुदि पहचान ॾींदा आहिनि। ये नॉलेज न सृष्टि जे आदि में रहंदी आहे न सृष्टि जे अंत में। हाणे तव्हांखे नॉलेज मिली आहे। ये सृष्टि जे अंत ऐं आदि जो संगम आहे। हिन संगम युग खे बि न ॼाणंदा आहियो त बाप खे कीअं ॼाणे सघंदा? हिन संगम युग खे न ॼाणंदा आहिनि त बाप खे कीअं ॼाणे सघंदा आहिनि। चवंदा आहिनि हे पतित पावन अचो, अची करे पावन ठाहियो। परंतु ये पतो न आहे कि पतित पावन केरु आहे ऐं उहो कॾहिं ईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मां जो आहियां जहिड़ो आहियां मूंखे कोई बि न ॼाणंदा आहिनि। जॾहिं मां अची करे तव्हांखे पहचान ॾियां तॾहिं मूंखे ॿार ॼाणे सघनि। मां पंहिंजो सृष्टि जे आदि मध्य अंत जो परिचय संगम ते हिकु बार ई अची करे ॾींदो आहे। कल्प खां पोइ वरी मां ईंदो आहियां। तव्हांखे जो सम्झाईंदो आहे उहो प्राय लोप थी वेंदो आहे। सत्य खां वठी करे कलयुग अंत ताईं कोई बि मनुष्य मात्र मूंखे परम पिता परमात्मा खे मुझ परम पिता परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि। सत्य खां वठी करे कलयुग अंत ताईं न ब्रह्मा विष्णु शंकर खे ॼाणंदा आहिनि। मूंखे मनुष्य ई पुकारंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर थोरी पुकारंदा आहिनि। मनुष्य दुखी थींदा आहिनि तॾहिं पुकारंदा आहिनि। सूक्ष्म वतन जी त ॻाल्हि ई न आहे। रूहानी बाबा अची करे रूहानी ॿारनि खे अर्थात रूहनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। अच्छा, रूहानी बाप जो नाम छा आहे? बाबा जेके चइबो आहे ज़रूरु कुझु नाम हुजिणो खपे न, है न। बराबरि नाम हिकु ई आहे। कहिड़ो आहे बाबा जो नाम? शिव। ये नामी ग्रामी आहे। परंतु मनुष्यनि अनेक नाम रखी छॾिया आहिनि। बाबा जो नाम शिव आहे। भक्ति मार्ग में पंहिंजी ई बुद्धि सां इहे लिंग रूप ठाता अथनि। नाम पोइ शिव रखी छॾियो अथनि। बाबा चवंदा आहिनि मां हिकु बार ईंदो आहे, अची करे मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो ॾींदो आहे। मनुष्य भल नाम वठंदा आहिनि, मुक्ति धाम निर्वाण धाम, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। न बाबा खे ॼाणंदा आहिनि न देवी देवताउनि खे ॼाणंदा आहिनि। ये कंहिंखे बि पतो न आहे बाप भारत में ई अची करे कीअं राजधानी स्थापना कंदा आहिनि। शास्त्रनि में बि अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। परम पिता परमात्मा कीअं अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि, है न। शास्त्रनि में अहिड़ी कोई ॻाल्हि ई न आहे। ईअं न सतयुग में देवताउनि खे इहो ज्ञान हुयो जो गुम थी वियो न। अगरि देवताउनि में बि इहो ज्ञान हुजे हा त हलंदो अचे हा। इस्लामी बौद्धी आदि जो आहिनि उन्हनि जो ज्ञान हलंदो ईंदो आहे न। सभु ॼाणंदा आहिनि। इहे ज्ञान प्राय लोप थी वेंदो आहे। मां जॾहिं ईंदो आहे त जो आत्मायूं पतित ठही राज्य गवाए वेठियूं आहिनि उन्हनि खे अची करे पोइ वरी मां पावन ठाहींदो आहियां। सतयुग में राज्य हुयो पोइ गवायो कीअं, इहो बि कंहिंखे पतो न आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि ॿारनि जी केॾी तुच्छ बुद्धि थी वई आहे। मां ॿारनि खे ज्ञान ॾेई प्रालब्ध ॾींदो आहे।
पोइ सभई भुलिजी वेंदा आहिनि कीअं बाबा आया, कीअं ॿारनि खे शिक्षा ॾिनई, इहे सभु भुलिजी वेंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे न। ॿारनि खे वीचार सागर मंथन करण जी वॾी बुद्धि खपे। बाबा चईंदा आहिनि इहे जो शास्त्र आदि तव्हां पढ़ंदा आया आहियो, इहे सत्य त्रेता में न पढ़ंदा हुया, हुते हुया ई न। तव्हां हिते नॉलेज भुलिजी वेंदा आहियो। पोइ गीता आदि शास्त्र किथां खां आया? जंहिं गीता ॿुधी करे इहे पद पायो उहे बि न ॼाणंदा आहिनि, पोइ ॿिया कीअं ॼाणे सघंदा आहिनि? देवताऊं बि न ॼाणे सघंदा आहिनि। असां मनुष्य खां देवता कीअं ठहूं? उहो पुरुषार्थ जो पाठ ई बंदि थी वेंदो, तव्हांजी प्रारब्ध शुरू थी वेंदी। हुते इहा नॉलेज कीअं थी सघंदी आहे? बाबा सम्झाईंदा आहिनि इहा नॉलेज तव्हांखे वरी खां मिले थी। कल्प पहिरियों मिसल असांखे वरी खां इहा नॉलेज मिले थी। तव्हांखे राजयोग सिखलाए मां प्रारब्ध ॾेई वियो हुयो न। पोइ हुते त दुर्गति आहे न, त ज्ञान जी ॻाल्हि बि उठी न सघे। ज्ञान आहे ई सदगति पाइण लाइ, उहो ॾियण वारो आहे बाबा। सदगति दुर्गति जो अक्षर हिते ई निकिरंदो आहे। सदगति खे भारतवासी ई पाईंदा आहिनि, है न। सदगति खे भारतवासी ई पाईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि हेवनली गॉड फादर हेवन रचियो हुई। कॾहिं रचियो हुई इहे कुझु बि पतो न आहे। शास्त्रनि में लाखों वर्ष लिखी छॾिया। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हांखे पोइ नॉलेज ॾींदो आहे, पोइ इहा नॉलेज खलास थी वेंदी आहे त भक्ति शुरू थी वेंदी आहे। अधु कल्प ज्ञान अधु कल्प भक्ति, इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। सतयुग जी आयु ई लाखों वर्ष ॾेई छॾी आहे, त मालूम कीअं पए? 5000 वर्ष जी ॻाल्हि बि भुलिजी वया आहिनि, त लाखों वर्ष जी ॻाल्हि कीअं ॼाणे सघंदा आहिनि? कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। कल्प जी आयु 5000 वर्ष आहे। युग ई 4 आहिनि, 4 ई इक्वल आहिनि। 1250 1250 1250। ब्राह्मणनि जो आहे मिडगेट युग, ॾाढो नंढो आहे उन्हनि 4 युगनि सां इहे संगम। त बाबा भिन्न भिन्न रीति सां नई नई पॉइंट्स सहज रीति ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। धारणा तव्हांखे करणी आहे, महिनत तव्हांखे करणी आहे। ड्रामा अनुसार जो थींदो आहे उहो पाठ हलंदो ई आयो आहे। जो ॿुधाइणो हुयो उहो ई अॼु ॿुधायां थो, इमर्ज थींदो रहंदो आहे न। तव्हां ॿुधंदा वेंदा आहियो, तव्हांखे धारणा करणी ऐं कराइणी आहे न। बाबा जो सेकेंड जो पॉइंट ॿुधाइणो आहे उहो ई इमर्ज थींदो आहे। बाबा चवनि था मूंखे त धारणा न करणी आहे न, तव्हांखे ॿुधाइणो आहे, धारणा कराईंदो आहियां। असांजी आत्मा में पाठ आहे पतितनि खे पावन ठाहिण जो कल्प पहिरियों सम्झायो हुयो उहो ई निकिरंदा रहंदा। मां पहिरियों खां ॼाणंदो न हुयुमि कि छा ॿुधाईंदमि। मां पहिरियों खां ॼाणंदो न आहियां कि मां छा ॿुधाईंदमि। भले हिननि जी सोल वीचार सागर मंथन कंदी आहे, इहे वीचार सागर मंथन करे ॿुधाईंदा आहिनि या बाबा ॿुधाईंदा आहिनि। इहा ॾाढी गुह्य ॻाल्हि आहे। हिन में ब्रेन ॾाढी सुठी खपे। जो सर्विस ते तत्पर हूंदा उन्हनि जो वीचार सागर मंथन हलंदो रहंदो। वास्तव में कन्याऊं त बंधन मुक्त आहिनि। उहे हिन रूहानी पढ़ाई में लॻी वञनि। बंधन त कोई आहे न। कुमारियूं सुठो ठाहे सघंदियूं आहिनि। उन्हनि खे पढ़णो पढ़ाइणो आहे। उन्हनि खे कमाई करण जी दरकार न आहे। कुमारी अगरि सुठी रीति सां नॉलेज सम्झी वञे त सभिनि सां सुठी आहे। सेंसिबल हूंदी त बसि इन रूहानी कमाई में लॻी वेंदी। कई त शौक़ सां लौकिक पढ़ाई पढ़ंदी रहंदियूं आहिनि। सम्झाइबो आहे इन सां कोई फ़ाइदो न आहे। तव्हां हिन रूहानी पढ़ाई पढ़ी करे सर्विस में लॻी वञो, उहा पढ़ाई त कोई कम जी ई न आहे। पढ़ी करे हली वेंदव गृहस्थ व्यवहार में, गृहस्थी माताऊं ठही वेंदव। कन्याउनि खे त हिन नॉलेज में लॻी वञिणो खपे।
कदम कदम श्रीमत ते हली धारणा में लॻी वञणो खपे। मम्मा शुरू खां आई, पोइ हिन पढ़ाई में लॻी वई। केतिरी कुमारियूं त गुम थी वयूं। कुमारियुनि खे सुठो चांस आहे श्रीमत ते हलनि त ॾाढो फर्स्ट क्लास थी वञनि। इहा श्रीमत आहे या ब्रह्मा जी मत आहे, हिन में ई मुंझी पईंदा आहिनि। पोइ बि इहो बाबा जो रथ आहे न, इन्हनि सां कुझु भूल थी वञे, तव्हां श्रीमत ते हलंदा रहंदव त आपे ई ठीकु थी वेंदो। श्रीमत मिलंदी बि आहे इन्हनि द्वारा, सदैव सम्झणो खपे श्रीमत मिलंदी आहे, पोइ कुझु बि थिए रिस्पॉन्सिबल ख़ुदि आहिनि श्री बाबा। इन्हनि सां कुझु थी वेंदो आहे, बाबा चवंदा आहिनि मां रिस्पॉन्सिबल आहियां। ड्रामा में ये राज नूंदल आहे, इन्हनि खे बि सुधारे सघंदो आहे न। पोइ बि बाबा आहिनि, बाप दादा ॿई इकट्ठा आहिनि त मुंझी पईंदा आहिनि। पतो न शिव बाबा चवंदा आहिनि या ब्रह्मा बाबा चवंदा आहिनि। अगरि सम्झो शिव बाबा मत ॾींदा आहिनि त कॾहिं बि हिलनि न। शिव बाबा जो सम्झाईंदा आहिनि सो राइट ई आहिनि। तव्हां चवंदा बाबा तव्हां ई असांजा बाप टीचर गुरू आहियो त श्रीमत ते हलणो खपे। तव्हां चओ हुन ते हलो, जो चए हुन ते हलो। हमेशह सम्झो शिव बाबा चवंदा आहिनि, उहो कल्याणकारी आहे। उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बि उन्हनि ते आहे। इन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी ब्रह्मा बाबा जी, उन्हनि जो रथ आहे न। मुंझदा छो आहियो, पतो न इहे ब्रह्मा जी राय आहे या शिव जी, है न। तव्हां छो न सम्झंदा आहियो, शिव बाबा ई सम्झाईंदा आहिनि। श्रीमत जो चए सो चईंदा रहो, सो कंदा रहो। ॿिए जी मत ते त ईंदा ई छो आहियो। श्रीमत ते हलण सां कॾहिं झुटको न ईंदो, परंतु हली न सघंदा आहिनि, मुंझी पईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां श्रीमत ते निश्चय रखो त मां रिस्पॉन्सिबल आहियां। तव्हां निश्चय ई न रखंदव त मां बि रिस्पॉन्सिबल न आहियां। हमेशह सम्झो श्रीमत ते हलणो ई आहे, है न। तव्हां हलंदा हलो त बाबा रिस्पॉन्सिबिलिटी खणंदा। तव्हां निश्चय ई न रखंदव त मां रिस्पॉन्सिबल बि न आहियां। हमेशह सम्झो श्रीमत ते ई हलणो आहे। उहो जो चए, चाहे प्यारु करो चाहे मारो, इहा उन्हनि जे लाइ ई गायन आहे। इन में लत मारण जी त कोई ॻाल्हि ई न आहे, परंतु कंहिंखे निश्चय विहारणो ई ॾाढो मुश्किल आहे। निश्चय पूरो वेही रहे त कर्मातीत अवस्था थी वञे, लेकिन उहा अवस्था अचण में बि टाइम खपे। उहो हूंदी अंत में। हिन में निश्चय ॾाढो अडोल खपे। शिव बाबा सां त कॾहिं कोई भूल न थी सघे न, इन्हनि सां थी सघंदी आहे। इहे ॿई इकट्ठा आहिनि, परंतु तव्हांखे निश्चय बि रखिणो आहे। शिव बाबा सम्झाईंदा आहिनि, उन्हनि ते असांखे हलणो पए न, है न। शिव बाबा जो सम्झाईंदा आहिनि, हिननि ते हलणो खपे। त बाबा जी श्रीमत सम्झी करे हलो त उल्टो बि सुलटो थी वेंदो, किथे मिसअंडरस्टैंडिंग बि थी वेंदी आहे। शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा जी मुरली खे बि ॾाढो सुठी रीति सम्झणो आहे। बाबा चयईं इन्हनि चयईं, ईअं न की ब्रह्मा चईंदा ई न आहिनि, परंतु बाबा सम्झायो आहे। अच्छा सम्झो इहे ब्रह्मा कुझु न ॼाणंदा आहिनि, शिव बाबा ई सभु ॿुधाईंदा आहिनि। शिव बाबा जे रथ खे सनानु कराईंदो आहे, शिव बाबा जे भंडारे जी सर्विस कंदो आहे। इहे यादि रहे त बि ॾाढो सुठो। शिव बाबा जी यादि में रहंदे कुझु बि करो त ॾाढनि खां तिखा हली वेंदा। मुख्य आहे ही बाबा जी यादि, अलफ़ ऐं बेबाकी आहे डिटेल। बाप जो सम्झाईंदा आहिनि, हुननि ते अटेंशन ॾियणो आहे। बाप ई पतित पावन ज्ञान जो सागर आहिनि। उहो ई पतित शूद्रनि खे अची करे ब्राह्मण ठाहींदा आहिनि। बाबा ई अची करे शूद्रनि खे अची करे ब्राह्मण ठाहींदा आहिनि। ब्राह्मणनि खे ई पावन ठाहींदा आहिनि, शूद्रनि खे पावन न ठाहींदा आहिनि।
ये सब ॻाल्हियूं कोई भागवत आदि में न आहे, थोड़ा थोड़ा अक्षर आहिनि, थोड़ा थोड़ा बाबा चईंदा आहिनि अटे में नमक पिसो। मनुष्यनि खे त इहे पतो ई न आहे कि राधे कृष्ण ई लक्ष्मी नारायण ठाहींदा आहिनि, मुंहिंजी वेंदा आहिनि। देवताउनि त आहिनि ई सूर्यवंशी, चंद्रवंशी, लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी हूंदी, राम सीता जी डिनाइस्टी हूंदी, लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी हूंदी, राम सीता जी डिनाइस्टी हूंदी। बाबा चईंदा आहिनि भारतवासी स्वीट चिल्ड्रन यादि करो, हे भारत, बाबा चईंदा आहिनि भारतवासी स्वीट चिल्ड्रन मूंखे यादि करो। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे, कल्ह जी त ॻाल्हि आहे। तव्हांखे राज्य ॾिनो हुयो, एतिरो अकीचार धन दौलत मां ॾिनो हुयो बाबा, एॾो धन असां वटि हुयो कि असां सोने हीरे जा महल ठाहींदा हुआसीं। बाबा सॼे विश्व जो मालिक असांखे ठाही, ॿियो कोई खंड ई न हुयो। पोइ तव्हांखे छा, पोइ तव्हांखे छा थियो? विद्वान आचार्य पंडित कोई बि इन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। बाप ई चईंदा आहिनि अरे भारतवासियो, तव्हांखे राज्य भाग्य ॾिनो हुयो न, तव्हां ई चईंदा हुओ शिव बाबा, तव्हां बि चईंदव शिव बाबा चईंदा आहिनि एतिरो तव्हांखे धन ॾिनो हुयो, पोइ तव्हां किथे गवाए छॾियो? बाबा जो वर्सो केतिरो ज़बरदस्त आहे न। बाबा ई पुछंदा आहिनि न, उहा बाप हली वेंदो त मित्र संबंधी पुछंदा आहिनि बाबा तव्हांखे एतिरा पैसा ॾिनई, उहे सभु किथे गवाया? इहे त बेहद जो बाबा आहिनि। बाबा कौड़ी सां हीरे जहिड़ो ठाहींदा आहिनि, एतिरो राज्य ॾिनो, पोइ पैसा काॾे गवाया? तव्हां छा जवाबु ॾींदव? कंहिंखे बि सम्झ में न ईंदो। तव्हां सम्झंदा आहियो बाबा पुछंदा ठीकु आहिनि, एतिरा कंगाल कीअं थियासीं असां? पहिरियों सभु कुझु सितो प्रधान हुयो, पोइ कला कमु थींदी वई त सभु कुझु कमु थींदो वियो। सत्य में त सितो प्रधान हुया, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। राधे कृष्ण सां लक्ष्मी नारायण जो नाम चास्ती आहे। उन्हनि जी कॾहिं कोई ग्लानी के न लिखी आहे लक्ष्मी नारायण जी, ऐं सभिनि जी निंदा लिखी आहे। लक्ष्मी नारायण जे राज्य में कोई दिवेत आदि दैत्य आदि न ॿुधाईंदा आहिनि, त इहे ॻाल्हियूं सम्झण जी आहे। बाबा ज्ञान धन सां झोली भरनि था, बुद्धि रूपी झोली। बाबा चईंदा आहिनि ॿार हिन माया सां ॾाढो ख़बरदार रहो, हमेशह अलर्ट, होशियार, ख़बरदार। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां सेंसिबल ठही सची सेवा में लॻी वञिणो। जवाबदार हिकु बाबा इन करे श्रीमत में संशय न उठाइणो आहे। निश्चय में अचल अडोर रहणो, निश्चय में अचल अडोर रहणो। ॿियो आहे वीचार सागर मंथन करे बाबा जी हर सम्झानी ते अटेंशन ॾियणो। स्वयं ज्ञान खे धारण करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे। स्वयं ज्ञान खे धारण करे ॿियनि खे ॿुधाइणो। वरदाना पंहिंजे अनादि आदि रियल रूप खे रियलाइज़ करण वारा संपूर्ण पवित्र ठहो। पंहिंजी अनादि आदि रियल रूप खे रियलाइज़ करण वारा संपूर्ण पवित्र ठहो। बाबा चवनि था आत्मा जे अनादि आदि ॿिन्हिनि काल जो ओरिजिनल स्वरूप पवित्र आहे। अपवित्रता आर्टिफिशियल शूद्रनि जी देन, शूद्रनि जी चीज़ ब्राह्मण यूज़ न करे सघंदा आहिनि।
इन करे सिर्फ़ु इहे ई संकल्प करो, मां अनादि आदि रियल रूप में पवित्र आत्मा आहियां। कंहिंखे बि ॾिसो त हुनखे रियल रूप सां ॾिसो, रियल खे रियलाइज़ करो त संपूर्ण पवित्र ठही फर्स्ट क्लास व एयर कंडीशन जी टिकट जा अधिकारी थी वेंदो, है न। पाण चवनि था पंहिंजे ऐं ॿियनि जे रियल रूप खे ॾिसो, रियल खे रियलाइज़ करो कि मां केरु आहियां। संपूर्ण पवित्र ठही फर्स्ट क्लास व एयर कंडीशन जी टिकट जे अधिकारी ठही वेंदा। स्लोगन आहे परमात्मा दुआयूं सां पंहिंजी झोली भरो त माया असांजी समीप बि न अची सघंदी। परमात्मा दुआयुनि सां पंहिंजी झोली भरो, भरपूर करो त माया असांजी समीप बि न अची सघंदी। अव्यक्त इशारो आहे, मेजॉरिटी ॿारनि हाणे लोहे जी जंजीरनि खे कटियो आहे, लेकिन ॾाढी महीन रॉयल धागा अञा बि बंधल आहिनि। कई पर्सनैलिटी फील करण वारा आहिनि, स्वयं में अच्छाई आहे न, लेकिन महसूसु ईअं कंदा आहिनि, कि असां ॾाढा सुठा आहियूं, असां ॾाढा अॻियां वधूं था। इहे जीवन बंध जे धागे मेजॉरिटी में आहिनि। बाप दादा हाणे हिन धागनि सां मुक्त जीवन मुक्त ॾिसणु चाहींदा आहिनि, है न। भले तव्हां खां कोई सुठो कमु थिए बि थो, सुठो भाषण, सुठो योग कंदा कराईंदा बि आहियो, तव्हांजी सभु तारीफ़ बि कंदा आहिनि, लेकिन तव्हां सां चओ सभु बाबा कराईंदा आहिनि, है न। ऐं तव्हांखे अगरि लॻंदो आहे कि मां हिन में सुठो आहियां त उहो बि बाबा खे ॾेई छॾो। पोइ सुठो आहे न सुठो आहे उहो बाबा पाण ई तव्हांखे टच कंदा, है न। त इहे असांखे इन महीन धागे सां मुक्त रहणो आहे, मतिलबु ख़ुदि खे ॾाढो सुठो सम्झी करे। ऐं हीअं माण्हू सम्झंदा आहिनि मां ॾाढो अॻियां थो वधां, मां ॾाढो सुठो आहियां। इन महीन धागे खे बि, इन महीन धागनि जे बंधन सां बि मुक्त आत्मा रहो त जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करे सघंदा हाणे बि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।